अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो त हाणे चाकर खान छा पकड़ियो वेंदो या इन खे सांवल बचाए वठंदो या दिलावर ऐं सिकू वारा मंसूर खान वारा इन खे बचाए वठंदा या अकबर खान इन खे क़ाबू करे खणी वेंदो या ही ॿिए रुख ॿिए कंहिं ॻोठ भॼी वेंदा। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों, हिकु ॿ किस्तनि जे अंत ताईं इहो तव्हांखे ईअं भॼंदा रहंदा ॾिसण में ईंदा, जंहिंमें सांवल बि कोशिशि कंदो चाकर खान खे बचाइण जी ऐं होॾां जेको आहे दिलावर वारा बि कोशिशि कंदा ऐं अकबर खान पूरी कोशिशि कंदो पकड़े ॿिन्ही खे मारियां। बहरहाल अकबर खान जे हथु कोन ईंदो चाकर खान, थी सघे थो सांवल जे हथु अची वञे, सांवल जे साम्हूं रुख चढ़ी वञे ऐं सांवल इन खे बचाए वठे। जी हाँ दोस्तों, जेका मां ॻाल्हि करे रहियो आहियां बिल्कुलु सही करे रहियो आहियां। दोस्तों, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल दासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।